मूंखे त इहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे त हिक फ़रिश्ते जे घर में शैतान कीअं ॼाओ। शेरल सालार खान भी तो उन ही घर में जन्म वरतो आहे न। ज़ाहिर आहे रत त साॻियो ई हूंदो न। हा त न रत जो ॾोह कोन्हे, इंसान जे कुदे अमल ऐं गंदी सोच जो ॾोह आहे। रेसा हाकिम खान ऐं जीजी अम्मा जी सोच इंसान जे भले लाइ आहे ऐं हू ॿई सालार ऐं वारिस खान उन्हनि जी सोच शैतानी अमल वारी सोच आहे। शेरल रेसलाल खान तव्हां सां पंहिंजे फार्म हाउस ते मिलण थो चाहे। बादल मूंखे ख़बर आहे त लाल खान असां सां मिलण छो थो चाहे। हा त न हाँ शेरल अॼु इंतज़ार था कयूं वारिस खान जे जवाब जो। जे अची असां सां सिधी ॻाल्हि कई त ठीकु आहे, न त मां तव्हांखे कोन रोकींदुसि। पोइ तव्हांखे इजाज़त आहे मुंहिंजे तरफ़ां, तव्हांखे जीअं वणे तीअं वञी कयो। शेरल छा तूं असां सां न हलंदे वारिस खान जी ज़िंदगी जो ॾीओ ॼाइण? न जानू न, मां हिननि हथनि सां त वारिस खान खे मारे नथो सघां, पर कंहिं ॿिए जे हथां बि मां वारिस खान खे मरंदे ॾिसी नथो सघां। पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾियो, जॾहिं तव्हां पंहिंजे दुश्मन खे मारे बचो न त यार मूंसां ॻाल्हि बि न कजो। शेरल तो कयो हरगिज़ असां कोन ॿुधाईंदासीं त वारिस खान जे सीने में सुठियूं गोलियूं हणी उनखे